सतनाम साखी जय श्री झूलेलाल। अज मां सिंधी समाचार राजस्थान के माध्यम से पंहिंजा भा ललित अगनानी भाई साहब हेतरी सुठी ऐं सुहिणी जानकारी शहीद पंहिंजा वीर हेमू कालानी के बारे में जेकी ॾिनी आहे, मूंखे नथो लगे इहा जानकारी पंहिंजे युवा वर्ग खे आहे त हिननि जेके क्रांतिकारी ऐं पंहिंजा जेके वीर हुआ जेके पंहिंजे स्वतंत्रता लाइ हेतिरा उन्हनि कम कया जंहिंजी जानकारी पाण खे ललित भाई साहब ॾीन पिया। त मूंखे लगे तो इहा ॾाढी सुहिणी ऐं सुठी जानकारी आहे जेकी ललित भाई साहब पाण खे वक्त वक्त ते ॾींदा रहंदा ऐं ईंदा ऐं ॿुधाईंदा। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। मां ललित अगनानी। मां पहिरें वारे वीडियो में तव्हांखे शहीद हेमू कालाणी ऐं उन्हनि जे 4 साथियुनि जा नाला ॿुधाया हुआ। अॼु मां तव्हांखे उन्हनि जी टीम द्वारा कयल आज़ादी लड़ाई में कहिड़ी वारदातूं हुयूं उन्हनि कयूं। त कुल 7 वारदातूं हुयूं। उन 7 वारदातुनि मां हिकु वारदात जो अॼु जिक्र कयां थो ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो कि नंढी उमिरि में हुननि कीअं अंग्रेजी हुकूमत खे हिलाए रखियो। त इहा ॾाढी गर्व जी ॻाल्हि आहे ऐं तव्हांखे बि गर्व महसूसु थींदो कि नंढी उमिरि में आज़ादी जी लड़ाई लड़ण वारा जेके छोकिरा नौजवान मात्र 7 साल जी उमिरि में कीअं आज़ादी लड़ाई लड़नि। त हुननि कहिड़ी वारदात खे पहिरीं कहिड़ी वारदात हुननि जी शुरूआत कहिड़े वारदात सां शुरू थी जंहिं अंग्रेजी सरकार खे नक में दम थी वियो, नक में दम करे रखियो हुन अंग्रेजी हुकूमत खे। त मां पहिरीं वारदात जो जिक्र कयां थो। पहिरीं वारदात आहे आर्तवार जो ॾींहुं हो। 4-5 छोकिरा मिली करे नौजवान खादी भंडार में वञनि था ऐं उतां हिकु तिरंगो झंडो था वठनि। तिरंगो झंडो वठी करे हुननि कलेक्टर ऑफिस में विया। तिरंगो झंडो खणी करे कलेक्टर ऑफिस में विया। त कलेक्टर ऑफिस जी पुठी साइड जेकी पिछली दीवार हूंदी आहे, पुठी दीवार, हुते चढ़ण जी कोशिश हुननि कई हुई ऐं दादा लक्ष्मण केसवानी जेको हो नौजवान, उन्हनि जी थोड़ी हाइट वॾी हूंदी ऐं वजन में थोड़ा हल्का हूंदा हुआ। शहीद हेमू कालाणी उन्हनि जे साथी मिली करे उन्हनि खे कूल्हे ते चाढ़े करे कलेक्टर ऑफिस जे दीवार ते मथे छत ते चाढ़े वरितो। हुन खां पोइ शहीद हेमू कालाणी जी मजाक जी भी आदत हूंदी त उहा लक्ष्मण दास केसवानी जी खे चवनि था कि हेमू चढ़ी वञ सूरी ते, राम भली कंदो। त लक्ष्मण केसवानी छत ते चढ़ी थो वञे ऐं हुते जेके अंग्रेजनि जो झंडो लॻल पियो हूंदो आहे कलेक्टर ऑफिस जे मथे, हू झंडो लाहे करे हुनखे चवंदा आहिनि क़ौमी झंडो। जेको तिरंगो झंडो हूंदो आहे न, उन टाइम चवंदा हुननि खे क़ौमी झंडो। उहो क़ौमी झंडो हुते लॻाए था उहो क़ौमी झंडो हुते लॻाए था अचनि ऐं अची करे चुपचाप पंहिंजे घर वञी था हलनि। त ॿिए ॾींहुं सूमर जो सुबुह जो हुते जी हिकिड़ी लोकल अख़बार हूंदी हुई जंहिंजो नालो हूंदो कुर्बानी अख़बार। हुन अख़बार में न्यूज़ आई कि कलेक्टर ऑफिस ते केरु तिरंगो झंडो लॻायो वियो आहे, अंग्रेजी हुकूमत ब्रिटिश हुकूमत जो झंडो लाहे वियो आहे। त ख़बर अहिड़ी ज़बरदस्त फैलिजी ऐं पूरे सखर शहर में जेके भी ब्रिटिश अधिकारी हिननि जा होश उड़ी विया कि ही वरी कहिड़ा इनकलाबी अची विया आहिनि, ही केरु पियो करे। ऐं हुते जे जेको कलेक्टर जॾहिं हुते वियो ऑफिस में त हुननि अधिकारियुनि खे डांटियो कि तव्हां किथे हुआ मौजूद, ही झंडो केरु लॻायो वियो आहे। त वॾे वॾे उच्च अधिकारी जी हालत ख़राब थी वई। ब्रिटिश सरकार सखर में विशेष स्पेशल फोर्स CID जी टीम मोकिली कि तव्हां पतो लॻायो कहिड़ा इनकलाबी आहिनि। पर असांजा सिंधी नौजवान जेके युवा, हुननि जे मक़सद में आज़ादी जी लड़ाई लड़ण जो हिकिड़ो जोश हो
ऐं हू हेॾा ख़ुशि थिया कि कंहिंखे ख़बर ई न पई कि असां छा करे आयासीं। माने हुननि जो हिकिड़ो मक़सदु हूंदो कि ब्रिटिश सरकार खे कीअं असां परेशान करूं। त इहो जोश जुनून उन्हनि में हो नंढी उमिरि में। इहा त पहिरीं वारदात आहे, अञा घणी वारदातूं आहिनि, मां तव्हांखां अॻिले वीडियो में शेयर कंदोमांव। कलेक्टर ऑफिस में तिरंगो झंडो लॻाए अचणु ऐं अंग्रेजी हुकूमत जो जेको झंडो फेंके करे तिरंगो लॻाए अचणु ब्रिटिश सरकार में कोई नंढी घटना कोन हुई। ही हिननि जी हिकु पहिरीं घटना हुई ऐं हिननि जी ही शुरूआत हुई। ऐं हिन शुरूआत सां हुननि खे हेतिरी शक्ति मिली कि उन्हनि अञा घणी घटनाऊं कयूं। हिन घटनाउनि जो हुननि जे परिवार वारनि खे बि ख़बर न हो। जॾहिं कि लक्ष्मणदास केसवानी जी जा पिता साहब ख़ुदि पुलिस इंस्पेक्टर जे पद ते हुआ। त घणी गाज गिरियूं ब्रिटिश सरकार में। हुन जे अलावा मां हाणे तव्हांखे कल्ह हिकिड़ा नालो जेको मां खयो हरीराम लीलाणी, उन्हनि जा मां दादा जो फ़ोटो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि। ही इंकलाबी दादा हरी लीलाणी, पहिरियों त मुंहिंजो हिननि खे नमन आहे। ही शहीद हेमू कालाणी जा साथी, जेको मां कल्ह 4 नाला खया हुआ, हशू सबनानी, हरी लीलाणी, टिकम भाटिया, लक्ष्मणदास केसवानी। ही दादा हरी लीलाणी जी आहिनि। ही इंकलाबी जो फ़ोटो आहे इहो। त मां अॼु तव्हांखे पहिरीं घटना जे बारे में मां ॿुधाई। बाक़ी जी 6 घटनाऊं मां हर पंहिंजे वीडियो में ॾींदुमि ऐं सिंधी समाचार चैनल खे मुंहिंजी तरफ़ां मां वाधायूं ॾींदुमि कि उन्हनि समाज जी जेकी बि जानकारियूं आहिनि पंहिंजे चैनल जे माध्यम सां ॾेखारण जो प्रयास करनि ऐं अचण वारी युवा पीढ़ी खे बि ख़बर पए कि असांजे इंकलाबिन, नंढड़नि इंकलाबिन आज़ादी लड़ाई में छा योगदान ॾिनो। बसि इहो ई मुंहिंजो चवणो आहे। जय श्री झूलेलाल, सतनाम साखी।